रियाजी क्लास 9 यूनिट 4 लेसन 18 एक्सरसाइज नंबर 4.3 मश्क 4.3 पार्ट 2। आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में खे भली कार। बारो पोइ लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 4.3 जो क्वेश्चन नंबर पहिरियों पढ़ी रहिया हुआसीं, जंहिंजा असां पहिरियां 2 पार्ट सॉल्व करे छॾिया हुआ। अॼु असां हिन सबक में 3 नंबर पार्ट सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं। हाणे उहो असां वटि आहे त x² - 2x + 3 x² - 2x + 4 - 42। हाणे असांखे छा करिणो आहे, हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। इन जे लाइ सभ खां पहिरियां असां लिखी वेंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम लिखी वेंदासीं। उहो असां वटि आहे त = x² - 2x + 3 × x² - 2x + 4 - 42। ठीक है बारो तवजो ॾियो। ॾिसो हाणे हिन में कुझु तव्हांखे पैटर्न नज़र अचे पियो। जी हाँ, बिल्कुलु। पहिरीं जेका ब्रैकेट आहे उन जे अंदरि पहिरियां 2 टर्म ऐं जेका ॿी ब्रैकेट आहे उन जे अंदरि जेकी पहिरियां 2 टर्म पिया आहिनि उहे सेम आहिनि। ठीकु आहे बारो। त पोइ असां हाणे हिते छा कंदासीं, x² - 2x खे कंहिं अल्फ़ाबेट जे इक्वल करे वेंदासीं। ठीकु आहे बारो। त पोइ असां ईअं रखंदासीं त x² - 2x = p। ठीकु आहे बारो। हाणे छा कंदासीं त इन्हनि जी जाइ ते असां p पुट करे वेंदासीं। त पोइ असां वटि अॻियों स्टेप कीअं थींदो, अॻियों स्टेप थींदो त = p + 3 × p + 4 - 42। ठीकु आहे बारो। हाणे छा कंदासीं, असां हिन ब्रैकेट खे खणी हिन ब्रैकेट सां ज़र्ब करे वेंदासीं। त पोइ हाणे असां वटि अॻियों स्टेप कीअं थींदो, अॻियों स्टेप थींदो त हाणे जॾहिं असां p खे p सां ज़र्ब कयो जवाबु छा ईंदो, असांखे जवाबु मिलंदो p²। हिते ईंदासीं प्लस। जॾहिं असां p खे 4 सां ज़र्ब कयो जवाबु छा आयो 4p। त पोइ असां रखंदासीं 4p। हिते ईंदासीं प्लस। हाणे असां 3 खणंदासीं, 3 खे ज़र्ब कंदासीं p सां। त पोइ जवाबु छा अची वेंदो 3p। त हिते पुट करे वेंदासीं 3p प्लस। हाणे असां छा कंदासीं त 3 खे खणी 4 सां ज़र्ब करे वेंदासीं। त पोइ इहो छा थींदो 3 × 4 = 12। हिते लिखंदासीं 12 - 42। ठीकु आहे बारो। हाणे छा कंदासीं, असां हिनखे फर्दर सिंप्लीफाई करे वेंदासीं। 4p ऐं 3p घणा थी वेंदा 7p ऐं 12 ऐं 42 जो डिफरेंस छा बीहंदो, इहो बीहंदो त -3। ठीकु आहे बारो। त पोइ थींदो = p² + 7p - 3। ठीकु आहे बारो। हाणे हिते असां छा कंदासीं, p² + 7p - 30 हिन जा असां मिड टर्म ब्रेक मेथड जे तहत जुज़ा कढी वेंदासीं। हाणे छा करिणो आहे, असांखे हिन 7p खे अहिड़े नमूने सां टोड़णो आहे असांखे ॿिनि नंबरनि में, जॾहिं उहे 2 नंबर जोड़ कयूं त असांखे जवाबु छा मिले त 7p। ऐं जॾहिं असां उन्हनि खे ज़र्ब कयूं त इन्हनि ॿाहिरि 2 टर्मनि जी ज़र्ब बद जे बराबरि जवाबु मिले। त पोइ इहो कीअं थी वेंदो, इहो थींदो -3p²। ठीकु आहे बारो। त पोइ हाणे असां वटि अॻियों स्टेप थींदो = p² + 10p - 3p - 30। ठीकु आहे बारो। अहिड़े तरीक़े सां हाणे ॾिसो 10p - 3p जोड़ कंदासीं, जवाबु छा अची वेंदो 7p ऐं 10p × -3p त जवाबु घणो अची वेंदो, जवाबु अची वेंदो त -3p²। अहिड़े तरीक़े सां हाणे छा कंदासीं, जेके पहिरियां 2 टर्म आहिनि उन्हनि में कॉमन करे वेंदासीं। हाणे हिननि में कॉमन छा पियो आहे, हिते ॾिसो p पियो आहे, हिते p पियो आहे, यानी p कॉमन पियो आहे हिन में। त पोइ छा थींदो, p कॉमन निकिरी ईंदो ऐं अंदरि छा बचंदो। पोइ हाणे ॾिसो त p² सां असां p खे वंड कयो जवाबु ईंदो p प्लस। हाणे असां 10p खे p सां वंड कयो जवाबु छा ईंदो त 10 p ख़तमु थी वियो। साॻिए तरीक़े सां हाणे असां छा कंदासीं, -3p ऐं -30 जे अंदरि छा कॉमन पियो आहे, ॾिसो बारो। हाणे हिते p आहे त हिते p कोन्हे। हाणे हिते पियो आहे 3p, त 3 जी टेबल 3 ते वेंदी, जी हा बिल्कुलु वेंदी। त पोइ हाणे छा कंदासीं, असां -3 खे कॉमन करे वेंदासीं। त पोइ इहो कीअं थींदो, हिते थींदो त -3। ठीकु आहे बारो। जॾहिं असां -3p खे -3 सां वंड कयो जवाबु छा बचंदो p।
ठीक है बारो जॾहिं असां माइनस जे 3 खे माइनस जे 3 सां वंड कयो जवाब छा अचंदो प्लस जो 10 थींदो प्लस 10 ठीक है बारो अहिड़े तरीक़े सां हाणे असां वटि जुज़ा कहिड़ा बीठा असां वटि हिकिड़ो जुज़ो बीठो इज़ इक्वल टू p माइनस 3 ॿियो जुज़ो असां वटि छा बीठो p प्लस 10 बारो अहिड़े तरीक़े सां हाणे तवजो ॾियो त हिते छा कंदासीं त हाणे जेका p जी असुल की वैल्यू हुई उहा पुट करे वेंदासीं ठीकु आहे p असां कंहिंजी जाइ ते रखियो हुयो p असां रखियो हुयो एक्स स्क्वायर माइनस 2x जी जाइ ते हाणे छा कंदासीं उहा ही जेका वैल्यू आहे वरी असां p जी जाइ ते रिप्लेस करे वेंदासीं यानी रखी वेंदासीं त पोइ हाणे असां अॻियो स्टेप कीअं थींदो अॻियो स्टेप थींदो इज़ इक्वल टू एक्स स्क्वायर माइनस 2x माइनस 3 पहिरीं ब्रैकेट ऐं ॿी ब्रैकेट कीअं थींदी इहा थींदी त एक्स स्क्वायर माइनस 2x प्लस 10 हाणे इहो सॼो असांखे छाजे लाइ करिणो पियो ॾिसो ॿारो हाणे एंड में हिते पियो माइनस 42 हाणे इन खे ख़तमु करण जे लाइ असांखे इहे शयूं करणियूं पइजी पयूं ठीकु आहे ॿारो हाणे छा कंदासीं असां इन केस जेकॾहिं हिन ब्रैकेट ते ऐं हिन ब्रैकेट ते मिड टर्म ब्रेक मेथड जो फार्मूला अप्लाई थिए थो त असां उहो अप्लाई करे वेंदासीं ठीकु आहे ॿारो हाणे जेका पहिरीं ब्रैकेट आहे उन ते अप्लाई थिए थो जी हा बिल्कुलु हाणे ॾिसो त जॾहिं एक्स स्क्वायर ऐं माइनस 3 खे ज़र्ब कंदासीं त जवाबु घणो अची वेंदो हिन जो जवाबु अची वेंदो माइनस 3x स्क्वायर छा 2x खे असां अहिड़े नमूने सां टोड़े सघूं था जॾहिं असां हुननि खे जोड़ कयूं त माइनस 2x मिले ऐं जॾहिं असां उन्हनि ॿिनि नंबरनि खे ज़र्ब कयूं त असांखे माइनस 3x स्क्वायर मिली वञे जी हा बिल्कुलु असां हिन खे टोड़े सघूं था त पोइ हाणे इहो कीअं थींदो इहो थींदो त इज़ इक्वल टू एक्स स्क्वायर माइनस 3x प्लस x माइनस 3 ठीक है बारो छा हाणे असां एक्स स्क्वायर माइनस 2x प्लस 10 खे मिड टर्म ब्रेक मेथड जे तहत सॉल्व करे सघूं था न बिल्कुलु बि न इन जो मतिलबु इहो आहे त हाणे असां ॿिया के अहिड़ा ॿ नंबर न आहिनि जिन्हनि खे जोड़ कयूं त माइनस 2x मिले ऐं वरी उन्हनि खे ज़र्ब कयूं त असांखे 10x स्क्वायर मिली वञे ठीकु आहे ॿारो इन जे करे हाणे हिन जा जेके फर्दर जुज़ा न निकिरंदा इन खे असां सेम रखी छॾींदासीं थी वेंदो त एक्स स्क्वायर माइनस 2x प्लस 10 ठीकु आहे ॿारो अहिड़े तरीक़े सां हाणे हिते छा थींदो असां एक्स स्क्वायर माइनस 3x जे विच में कामन करे वेंदासीं त हिते कामन छा निकिरंदो ॿारो हाणे हिते x कामन निकिरी ईंदो त पोइ कीअं थींदो इज़ इक्वल टू हाणे हिते x ॿाहिरि कामन निकिरी आयो जॾहिं असां एक्स स्क्वायर खे x सां वंड कयो जवाबु छा ईंदो असां वटि बचियो x त पहिरियां असां इहा x ते पुट करे था वञूं ठीकु आहे ॿारो हाणे तवजो ॾियो ॾिसो माइनस 3x खे जॾहिं असां x सां वंड कंदासीं जवाबु छा ईंदो जवाबु ईंदो माइनस 3 त असां इहा हिते रखी वियासीं ठीकु आहे ॿारो हाणे हिते ॾिसो त x ऐं माइनस 3 जे विच में छा कामन पियो आहे ॾिसो ॿारो हाणे हिते हिक खां सवाइ ॿियो कुझु बि कामन न पियो आहे त पोइ हाणे असां छा कंदासीं हिते हिकु कामन करे वेंदासीं ठीकु आहे ॿारो त पोइ असां लिखंदासीं प्लस 1 जॾहिं असां x खे हिक सां वंड कयो जवाबु सेम ई ईंदो x त रखंदासीं x हिते ॾींदासीं माइनस 3 मतिलबु त जॾहिं असां माइनस 3 खे हिक सां वंड कयो जवाबु असांखे छा मिलियो माइनस 3 अहिड़े तरीक़े सां ठीकु आहे ॿारो असां हिते ब्रैकेट बंदि करे वेंदासीं ठीकु आहे ॿारो ऐं हीउ सेम रखंदासीं त एक्स स्क्वायर माइनस 2x प्लस 10 ठीकु आहे ॿारो त पोइ हाणे असां वटि अॻियो स्टेप कीअं थींदो अॻियो स्टेप थींदो त हाणे हिते असां वटि हिकिड़ो जुज़ो बीठो एक्स प्लस 1 ॿियो जुज़ो छा बीठो एक्स माइनस 3 ऐं जेको टियों जुज़ो असां वटि हले पियो थो उहो कहिड़ो आहे उहो आहे एक्स स्क्वायर माइनस 2x प्लस 10 अहिड़े तरीक़े सां ठीकु आहे ॿारो हाणे इहो असांजो छा थियो एंसर ॿारो हींअर इहो जेको चोथों नंबर पार्ट आहे इहो तव्हां पंहिंजो पाण सॉल्व करण जी कोशिशि कजो ऐं जेको 5 नंबर पार्ट आहे इहो मां हींअर हल कयां थो हाणे इहो असां वटि छा आहे इहो आहे त एक्स स्क्वायर प्लस 9x माइनस 1 इंटू एक्स स्क्वायर प्लस 9x प्लस 5 माइनस 7 ठीकु आहे ॿारो सभ खां पहिरियों असां छा लिखियोसीं सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम लिखी वेंदासीं ठीकु आहे ॿारो ॾिसो ॿारो हाणे छा थींदो त तव्हांखे हिन ब्रैकेट ऐं हिन ब्रैकेट जे अंदरि को पैटर्न नज़र अचे पियो जी हा बिल्कुलु हाणे हिन में बि ॾिसो हिन ब्रैकेट जे अंदरि जेकी पहिरियां 2 टर्म पिया आहिनि ऐं हीअ जेका ॿी ब्रैकेट आहे उन जे अंदरि पहिरियां जेकी 2 टर्म पिया आहिनि छा उहे सेम आहिनि जी हा बिल्कुलु सेम आहिनि त पोइ हाणे असां छा कंदासीं असां हाणे हिन खे सॉल्व करण जे लाइ असां एक्स स्क्वायर प्लस 9x खे कंहिं अल्फ़ाबेट जे बराबरि रखी ईंदासीं
त पोइ हाणे इहो कीअं थींदो, इहो थींदो त एक्स स्क्वायर प्लस 9x इज इक्वल टू टी। ठीकु आहे ॿारो। त पोइ हाणे अॻियो स्टेप कीअं थींदो, अॻियो स्टेप थींदो त इज इक्वल टू टी माइनस 1 इंटू टी प्लस 5 ऐं आख़िर में छा बचियो असां वटि माइनस जो 7। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां ॿारो हाणे ॾिसो असां हिन ब्रैकेट खे खणी हिन ब्रैकेट सां ज़रब करे वेंदासीं। ठीकु आहे ॿारो। त पोइ हाणे लिखंदासीं इज इक्वल टू हाणे टी खे जॾहिं टी सां ज़रब कयोसीं छा थियो टी स्क्वायर। हाणे असां टी खे खणी 5 सां ज़रब कयो जवाबु छा थियो 5t। जॾहिं असां माइनस 1 खे खणी टी सां ज़रब कयो त जवाबु छा आयो माइनस जो टी। जॾहिं असां माइनस जे 1 खे खणी 5 सां ज़रब कयो त जवाबु छा आयो माइनस जो 5। ठीकु आहे ॿारो। ऐं एंड में छा थियो माइनस जो 7। जॾहिं असां हिनखे फर्दर सिंप्लीफाई कंदासीं त पोइ हिन जो जवाबु छा अची वेंदो, असां जवाबु अची वेंदो त इज इक्वल टू टी स्क्वायर प्लस 4t माइनस जो 12। ठीकु आहे ॿारो। हाणे इहो कीअं थियो ॾिसो, जॾहिं असां 5t में माइनस जो टी जोड़ कयो त असां वटि जवाबु अची वियो 4t। ठीकु आहे। माइनस 5 माइनस 7 घणा थिया माइनस जो 12। हाणे असां हिते छा कंदासीं त टी स्क्वायर प्लस 4t माइनस 12 जा मिड टर्म ब्रेक मेथड जे तहत जुज़ा करे वेंदासीं। त पोइ ॿारो हाणे असां वटि अॻियो स्टेप कीअं थींदो, अॻियो स्टेप थींदो त इज इक्वल टू टी स्क्वायर प्लस 6t माइनस 2t माइनस 12। हाणे छा कयोसीं असां 4t खे 6t ऐं माइनस 2t में टोड़ियोसीं। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे हिते छा थींदो त असां टी स्क्वायर ऐं 6t मां t कॉमन कढी वेंदासीं। जॾहिं असां t हिते कॉमन कढी त बाक़ी अंदरि छा बचंदो, अंदरि बचंदो असां वटि t प्लस 6। ठीकु आहे ॿारो। हाणे हिते असां माइनस 2t माइनस 12 में छा कॉमन कढी वेंदासीं माइनस जो 2। जॾहिं असां हिते माइनस जो 2 कॉमन कढियो त अंदरि छा बचंदो, अंदरि बचंदो t प्लस 6। अहिड़े तरीक़े सां। ठीकु आहे ॿारो। त पोइ हाणे असां वटि हिकिड़ो जुज़ो थी वियो इज इक्वल टू t माइनस 2। ॿियो जुज़ो छा बीठो त t प्लस 6। अहिड़े तरीक़े सां हाणे हिते छा कंदासीं असां t जी जाइ ते उहा वैल्यू पुट करे वेंदासीं जंहिंजी जाइ ते t रखी हुईसीं। उहा कहिड़ी हुई, उहा हुई एक्स स्क्वायर प्लस 9x। त पोइ ॿारो हाणे असां वटि अॻियो स्टेप कीअं थींदो, अॻियो स्टेप थींदो इज इक्वल टू एक्स स्क्वायर प्लस 9x माइनस 2 ॿी ब्रैकेट थींदी असां वटि एक्स स्क्वायर प्लस 9x प्लस 6। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे ॾिसो ॿारो, हाणे जेका ही ब्रैकेट आहे इहा फर्दर सॉल्व न थींदी। ठीकु आहे ॿारो। ऐं ही ब्रैकेट बि फर्दर सॉल्व न थींदी छाकाणि इन ॿिन्ही ते मिड टर्म ब्रेक वारो जेको मेथड आहे उहो अप्लाई न थींदो। तंहिंजे करे हीउ सम असांजो हिते पूरो थियो ऐं इहो असांजो छा निकिता जुज़ा ऐं हीउ असांजो थी वियो एंसर। ठीकु आहे ॿारो। हाणे हीउ जेको 6 नंबर पार्ट आहे इहो तव्हां पंहिंजो पाण सॉल्व करण जी कोशिशि कजो। उहो बि इन तरीक़े सां थींदो। हाणे एक्स स्क्वायर माइनस 5x जी जाइ ते तव्हां छा कंदो त p पुट करे वञिजो त पोइ तव्हां हिनखे फर्दर सॉल्व करण जी कोशिशि कजो। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में। तेसीं ताईं अल्लाह भाई।